ए मुंशी, ये मिट्टी तुझे मथे में न करे थो विझां त जीअं बालाच तोखे ॾिसे न जे करे बालाच खान उन बि असांजे ॻोठ जो रुख कयो न ईअं मिट्टी मथे न विझंदोमांसि। हल अॼु ॾींहं ताईं दुश्मननि जी निड़ीअ ते लत ॾियण जी देर सिर्फ़ ऐं सिर्फ़ मूं चाची जे करे कई हुई। हाणे सभिनी दुश्मननि जो साह मुंहिंजी मुठ में आहे। मिठल मल्हार ऐं सारंग खे तुंहिंजी बेइज़तीअ जी वॾी क़ीमत अदा करणी पवंदी। तूं बालाज खान जो मुंशी आहीं, तूं हल्के फुल्के जो न सिर्फ़ इन्हनि खे बालाज खान जे बुल ते चढ़ण ॾे। बोलाटी हिकिड़ी खाईंदो कान। ज़ाहिर आहे चाचा, शादी आहे, शादी में त शादमाना थींदा न, ख़ामोशी में शादी कहिड़ी। चाचा असां त अञा राग रंग जी तयारी करे छॾी आहे, झुमरी बि हणंदासीं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी बेहतरीन ऐं ज़बरदस्त अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो। हलूं था अपडेट जे तरफ़, तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिकु पासे मल्हार जी शादीअ जी तारीख़ जेको आहे त रखिजी वई आहे दोस्तों। मिठल जेको आहे त नूरल खे तारीख़ ॾेई छॾी आहे मल्हार जी शादीअ जी, त तूं मल्हार जी शादी करे सघीं थो। ॿिए पासे दोस्तों बालाज खान बि पंहिंजे मुंशीअ खे चयो आहे त मिठल खे वञी चओ त हू मूंखे राज़ ख़ुशीअ सां राबियल जो संग ॾिए, जीअं न त अगरि मां जेको आहे त ज़ोर जी मेहंदी लॻाईंदुसि, पोइ उहा मेहंदीअ जो रंग जो मुंहिंजे हथनि ते ॼमे या तव्हां राबियल जे माइटनि जो रतु मुंहिंजे हथनि ते ॼमे, पर मां ज़रूरु जेको आहे त ज़ोर जी मेहंदी लॻाईंदुसि। ऐं मिठल जेको आहे त हुनखे साफ़ साफ़ इनकार करे छॾियो। ऐं सारंग ऐं मल्हार जेको आहे त मुंशीअ जी बेइज़ती बि कई आहे दोस्तों। हुनजे मथे में मिटी विझी करे पोइ बालाज खान ॾे मोकिलियो वियो। ऐं दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इन हालत में बालाज खान वटि पंहिंजो मुंशी पहुतो त बालाज खान आपे खां ॿाहिरि निकिरी वियो ऐं मंठार खे इहो हुकुम जारी कयो आहे त मिठल, सारंग ऐं मल्हार जो जेको आहे त मौत हाणे ज़रूरी आहे। हू मुंहिंजे कद खां हाणे मथां ॾिसण में था अचनि त हुननि जो मौत जेको आहे ज़रूरी आहे, हुननि जा कंध झुकाइणा आहिनि। ऐं मंठार बि जेको आहे त बालाज खान जो वफ़ादार आहे दोस्तों। केतिरियूं हुन सां वफ़ादारियूं करे चुको आहे, तव्हांखे ख़बर आहे दोस्तों। हुनजे चवण ते मंठार जेको आहे त रावल खे बि मारे चुको आहे। हाणे जेको आहे त हू हुनजे पोयां लॻंदो, मिठल ऐं सारंग ऐं मल्हार जे पोयां मंठार लॻंदो दोस्तों। ऐं ॿिए पासे रोशन खे रोशन जो चाचो चई रहियो आहे त तूं मूंसां गॾु हल, छो त तूं हेतिरो टाइम क़ैद में रहियो आहे, वरी बि जेको आहे त ॿाहिरि निकिरी करे बालाज खान जे साम्हूं तो बग़ावत कई आहे, त इहो मूंखे नथो वणे। थी सघे त वरी बि बालाज खान जे तूं हथु चढ़ी वञी त हू तोखे हाणे माराए छॾींदो। इन जे करे आहे सुठो आहे त तूं मूंसां गॾु हल, त असां हितां निकिरी हलूं। ऐं रोशन हितां वञणु नथो चाहे थो, त रोशन जे पीउ जी ख़बर बि हिते आहे। ऐं रोशन जेको आहे त पंहिंजे पीउ जो पलांद बि करणु चाहे थो, तंहिंजे करे हू पंहिंजे चाचे सां कॾहिं बि कोन वेंदो ऐं हिते बालाज खान सां बग़ावत जो ऐलान करे चुको आहे दोस्तों। ऐं हू बालाज खान जो सिर खणण खां सवाइ हितां कॾहिं बि कोन वेंदो दोस्तों। रोशन बालाज खान जो सिर ज़रूरु खणंदो। उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।